अस्सलाम वालेकुम एवरीबॉडी। मां सही ज़ाकिर निशा। अॼु पाण जेको टॉपिक कंदासीं क्लियर उहो आहे करंसी। इन खां अॻु में जेको पाण टॉपिक क्लियर करे रहिया आहियूं उहो कहिड़ो आहे कैपिटल। कैपिटल पाण कहिड़े मुल्कनि जा ॾिठासीं? कैपिटल पाण ॾिठासीं साउथ एशियन कंट्रीज़ जा। ऐं जेको करंसी अॼु पाण कंदासीं उहा रुपयो कंदासीं। ठीकु आहे। रुपयो कहिड़नि मुल्कनि जी करंसी आहे? रुपयो जेको आहे ऑलमोस्ट जेको आहे त साउथ एशियन कंट्रीज़ आहे न उन्हनि जी करंसी आहे। सिर्फ़ु मॉरिशस ऐं ॿियो कहिड़ो मुल्क आहे? हिकु मॉरिशस, हिकिड़ो आहे सिशल्स। इन ॿिनि मुल्कनि खे छॾे करे ॿिया जेके बि मुल्क आहिनि उहे साउथ एशियन कंट्रीज़ आहिनि। हाणे इन जी ट्रिक ॾिसूं कहिड़ी आहे। मामा श्री ने भाई, भाई आई अलॻि लिखंदासीं, से पाक मांगा। हीअ असल जेकी ट्रिक आहे न इहा मां खई आहे इंडियन हिकु यूट्यूब चैनल आहे उतां। इन जे करे जेके इन जा वर्ड आहिनि न इहे इंडियन आहिनि, इहे हिंदी वर्ड आहिनि। मामा MA सां छा ईंदो? मालदीव। ठीकु आहे। ॿियो MA सां छा ईंदो? मॉरिशस। ऐं श्री सां श्रीलंका। सही आहे। NE नेपाल। उनखां बाद में भा सां भारत, इंडिया। इंडोनेशिया। बाद में SE सिशल्स। हे जेको किथे आहे? हे अफ्रीका में आहे। ऐं ॿियो मॉरिशस, इहो बि अफ्रीका में आहे। ऐं ॿियूं सॼा मुल्क जेके आहिनि उहे साउथ एशियन कंट्रीज़ आहिनि। ठीकु आहे। पाकिस्तान। मांगा जेको आहे ईअं वर्ड आहे। सही आहे। हे 8 मुल्क थी विया। इन्हनि 8 मुल्कनि जी जेकी करंसी आहे उहो छा आहे? रुपयो। ऐं हिननि जा मां कैपिटल बि ॿुधाए छॾियो। कैपिटल मां हिन जो करवायो आहे साउथ एशियन कंट्रीज़ ऐं माली। हिन जो मॉरिशस जो छा आहे? मॉरिशस जो आहे पोर्ट लुइस। श्रीलंका जो जेको आहे छा आहे? कोलंबो। पर हिन जो नालो चेंज थियो अथव। सही आहे। उहो छा आहे? श्री जयवर्धनी कूटे। सही, हिन जो नालो चेंज थियल आहे। नेपाल जो काठमांडू। इंडिया जो न्यू दिल्ली। इंडोनेशिया जो जकार्ता। सिशल्स जो आहे विक्टोरिया। पाकिस्तान जो इस्लामाबाद।